अॼु मूं ॾिठो पई ज़ुल्फ़िकार जूनियर चयो लाहौर में शायदि पॉलिटिकल पार्टी ठाहियां थो सियासी पार्टी ठाहियां थो त ठीकु आहे उहो त ख़ैर हर कंहिंजो हक़ु आहे ऐं हू जेको चए बि पियो त जीअं भुट्टो जो नारो न हणंदसि ऐं हिन टाइप जी गुफ़्तगू करे थो जीअं अवाम ऐं पर पॉलिटिकल पार्टी लाइ जेका टीम रिक्वायर्ड हूंदी आहे इवन संदसि ॾाॾे जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि ठाहिण खां पहिरीं जेका हिकिड़ी टीम ठाही हुई उहो अञा ज़ुल्फ़िकार जूनियर जे इर्द गिर्द नज़र नथी अचे त हू कहिड़ी टीम हूंदी हिन सां गॾु मे बी नवां माण्हू हुजनि ऐं नथो चवां त ज़रूरी हुजे त लेकिन हींअर त हिकिड़ो वन मैन शो आहे ऐं हू हिकिड़ो जेको पंहिंजो पोस्चरिंग करे पियो ऐं जीअं आउं नथो चवां त ग़लति कंदो हूंदो थी सघे तबियत ई ईअं हुजेसि त हिकिड़ो फ़क़ीराणो क़िस्म जो हिकिड़ो आज़ी वारो हेठाई वारो तमामु सुठी ॻाल्हि आहे माण्हू उहो सभु शइ ठीकु आहे हू त पंहिंजी हिकिड़ी इंट्रोडक्शन बि कराए पियो लेकिन पॉलिटिकल पार्टी ठाहिण लाइ त ऐं स्पेशली अगरि इलेक्ट्रोल पॉलिटिक्स करणी आहे अगरि त हिकिड़ो ॿियो प्रेशर ग्रुप ठाहे वठिणो आहे जीअं सिंध में खोड़सारा आहिनि पहिरियां बि छा चइजे मतिलबु शहीद भुट्टो पार्टी बि त हिकिड़े क़िस्म जो पर जॾहिं ठही शुरू में त हिकिड़ी ॿी ॻाल्हि हुई ठही हुई शहीद भुट्टो पार्टी त हुनजो एम बि त इलेक्ट्रोल पॉलिटिक्स इलेक्शन जो मामलो त हींअर छा अगरि इलेक्ट्रोल पॉलिटिक्स आहे ठीकु आहे अगरि पार्टी जो बि वोट बैंक हुजे तॾहिं बि हुनखे ऐं नथो चवां त हू वरी वञी इलेक्टेबल्स खे पाण सां गॾु खणी वठे ऐं असांजे मुल्क में पॉलिटिकल पार्टीज़ खे जिथां सही हल्कनि मां जेसिताईं सिग्नल्स नथा अचनि तेसिताईं ॾुखियो बि थिए थो ख़ुदि ख़ान ॾिसो ख़ान जेको आहे जॾहिं पार्टी ठाही त डिघे अरसे ताईं त हिकिड़ी सीट बि शायदि हिकिड़ी सीट पंहिंजी खटंदो मियां वाली सॉरी हा पोइ हुन सां गॾु जॾहिं सिग्नल्स आया जनरल पाशा वारे टाइम ते ऐं ॿियनि सभिनी ते त पोइ हुन सां इलेक्टेबल्स बि गॾु विया ऐं पोइ ज़ाहिर हुनजी हिकिड़ी पर्सनैलिटी बि हुन पंहिंजी डेवलप कई ऐं टीम ठही न सो हाणे कीअं थो थिए जी हा पर पाण चई चुको आहे मुंहिंजे ख़्याल सां जूनियर ज़ुल्फ़िकार त भेण खां अलावा मां एक्टिव पॉलिटिक्स न कंदो न भेण त ठीकु आहे न भाउ भेण अगरि न हुनजी सलाह खां सवाइ न कंदसि एक्टिव थींदी या न थींदी इहा त हाणे हिकिड़ी अलॻि बहस आहे लेकिन अगरि ज़ुल्फ़िकार जूनियर ई पॉलिटिक्स कंदो त टीम त खपंदी न मतिलबु जेके पॉलिटिकल माण्हू जेके पॉलिटिकल सेंस रखंदड़ माण्हू ज़रूरी न आहे त नामी ग्रामी हुजनि ॾिसो पर ही ॻाल्हि बि जेको हू पॉलिटिकल पार्टी जी चए थो हू काफ़ी अरसे खां चए पियो अञा ताईं शायदि ग्राउंड वर्क करे पियो लेग वर्क करे पियो ज़ाहिर रिस्पॉन्स बि त हिकिड़ो मैटर करे थो त रिस्पॉन्स छा अचे थो छा नथो अचे उहो बि ज़ाहिर हिकिड़ो